नाज़रीन, जोंगल जी सियासी शख्सियत मीर जहांगीर खान बंगलानी बिरादरी सूदो PTI खे अलविदा चई PP में शमूलियत जो ऐलान किया है। उन हवाले से ॾिसूं सोहेल अहमद बंगलानी जी ही रिपोर्ट। उन्हनि सां सिर तोड़ जी बाज़ी लगाईसीं। एजाज़ खान हाराइण में असां वॾी महिनत कईसीं ऐं अॼु असां जेको आहे एजाज़ खान जी हिमायत में ऐलान कयूं था। एजाज़ खान सां गॾु हमेशह लाइ इंशाल्लाह हमेशह ई रहंदासीं। इंशाल्लाह इहो वाइदो आहे तव्हां सां। हा, बग़ैर कंहिं शर्त जे कोई कोन्हे कमिटमेंट, काई बि कमिटमेंट कोन्हे। असां मीर साहब सां गॾु रहंदासीं। मीर एजाज़ खान जखरानी साहब असांजो डिवीज़न जो सदर, असांजो ज़िले जो सदर लियाकत अली खान लाशारी साहब ऐं असांजो मीर ताहिर खान ऐं असां हिते गॾिजी करे बंगलानी साहिबान वटि आयासीं। अकबर खान बंगलानी, जहांगीर खान बंगलानी, मीर सिकंदर खान ऐं पूरी जेकी बि क़बीलो आहे बंगलानी, असां दिलि जी गहराइनि सां शुक्रिया अदा कयूं था। पाकिस्तान पीपल्स पार्टी में इन्हनि शमूलियत कई आहे, असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं असां उनखे वेलकम कयूं था। पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख्तियार कई, मां उनजो तहे दिल सां थो रायतो आहियां। उनखां अॻु में जंहिं नमूने मीर जहांगीर खान बंगलानी एतिरी वॾी रिसेप्शन अॼु ॾिनी आहे मूंखे, उनजे लाइ बि साईं तव्हांजी वॾी महिरबानी। तमामु वॾी तादाद में तव्हां माण्हू अची आणे करे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत कई। मां तव्हांखे साईं मीर अकबर खान के, साईं सिकंदर खान के ऐं नवाब खान के, ॿिया जेके बि बंगलानी बिरादरी जा मोतबरीन आहिनि, सभिनीनि खे फज़ल इलाही के, सभिनीनि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां शमूलियत थियण ते दिलि जी गहराइयुनि सां वेलकम थो